नादरीन, मीरो खान खां ख़बर शामिल कयूं पिया। गदा हुसैन कलोड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरो खान में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते तालका अस्पताल मीरो खान जे अमले पारां 2 कलाक टोकन हड़ताल करे पैरामेडिकल सदर अरशद अली पतोजो, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अशरफ कलोड़ो, निहाल खान बिरोही, मोहम्मद यूसुफ संदीलो, डॉक्टर फिदा हुसैन जागीरानी, डॉक्टर दिलीप कुमार, डॉक्टर मोहम्मद इस्माइल लाचारी जी अगवानी में रिस्क अलाउंस खत्म करण वारे फैसले खिलाफ तालका अस्पताल खां प्रेस क्लब मीरो खान ताईं इhtजाजी रैली कढी। वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ ऐं सेक्रेटरी हेल्थ खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते रैली खे ख़िताब कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि जो चवणु हो त कोरोना जी वबा जे ॾींहंनि तोड़े बरसाती बोर्ड जी संगीन सूरत हाल में जंहिं दौरान ॿिया इदारा बंदि हुया, पर सिहत खाते जा ख़ासि तौर ते पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि पंहिंजूं क़ीमतियूं जानियूं ख़तरे में विझी एमरजेंसी बुनियादनि ते ड्यूटियूं सर अंजाम ॾेई हज़ारे इंसानी जाननि खे तहफ़ुज़ ॾिनो। सिंध सरकार हिन महांगाई जे दौर में सिहत खाते जे मुलाज़िमनि खे वधीक सहूलियतूं ॼण बदिरां मिलंदड़ हेल्थ रिस्क अलाउंस वापसि वठण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। एहतिजाज कंदड़ सिहत खाते जे मुलाज़िमनि मुतालबो कंदे चेताव ॾिनो त फौरी तौर ते हेल्थ रिस्क अलाउंस ख़त्म करण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाए सिंध असेंबली ऐं वज़ीर आला हाउस जो घेराव कयो वेंदो।